तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो पुराणो नालो महक आहे। इस्लाम क़बूल करण खां पोइ मुंहिंजो नालो अलीज़ा आहे। अच्छा, तव्हां इस्लाम काथे क़बूल कयो आहे? दरगाह अमरोड शरीफ़ में मां इस्लाम क़बूल करायो आहे। पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ मां अली रज़ा सां निकाह बि कयो आहे। छोकिरी जो पीउ, छोकिरी जो चाचो, छोकिरी जो मामो, पंज टीम ठाहे छोकिरी खे सभु मां हिते थाणे में तव्हां सां गॾु आहियां। तव्हां पंज छिनियो तव्हां मुतमिन थियो था, असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकबाबाद मां 9 दर्जे जी हिंदू शागिर्दाणी महक कुमारी अगवा वारो मामिलो ऐं हुकूमती हक़ीक़तूं नारी महक कुमारी खे मज़दूर अली रज़ा सोलंकीअ सां घरां फ़रार थी 2 ॾींहं बाद अमरूड शरीफ़ जी गादी नशीन वटि पेश पई। ख़बरुनि बाद महक अलीज़ा वारो मामले छिकताण इख़्तियार करे वरिती। नानकी उर्फ महक पारां अमरूड शरीफ़ में मुसलमान थी वञण बाद जेकबाबाद पुलिस खेसि पंहिंजी तहवील में वठी पुलिस जे सख़्त पहिरे हेठि सिविल कोर्ट में फर्स्ट सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट इम्तियाज़ुल्लाह ख़ैर जी अदालत में पेश कयो वियो, जिते पुलिस पारां अदालत में महक अलीज़ा अगवा केस में जवाबदार ॼाणायल नौजवान छोकिरीअ जी मुड़ुस अली रज़ा सोलंकी खे पेश न करण सबबि अदालत छोकिरे जा 164 बयान बि कलम न कया ऐं ॿीहर नौजवान समेत पेश करण जो हुकुम कयो। उन मौक़े ते छोकिरी जा वारस अमड़, नानी, भेण समेत मिट माइट बि अदालत पहुची खेसि वापसि घर हलण जूं मिनथूं कंदा रहिया। छोकिरी जी अदालत में पेशी दौरान पुलिस पारां इंतहाई सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया ऐं अदालत जा दरवाज़ा पिणु बंदि कया विया हुआ। ॿिए तरफ़ अदालत में छोकिरी जा बयान न थियण ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। अदालत पारां धरणो ऐं शहर में कारोबार बंदि करे रोड ब्लॉक करे छॾियो वियो। छोकिरी वापसि करण जी घुर, अदालत में बयान न थियण ऐं छोकिरी वापसि वञण ते हिंदू बिरादरी जा नौजवान मछरजी पिया। हिंदू बिरादरी जा नौजवान मर्द ऐं औरतूं वॾे तइदाद में अदालत ॿाहिरियां गॾु थी विया हुआ। छोकिरी जी वापसी लाइ क़ौमी शहरहाउ ते लॻल धरणे में वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सुमरो पहुची वियो ऐं धरणे ते वेठल हिंदू बिरादरी जे माण्हुनि सां ॻाल्हियूं कयूं हुयूं। उन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सुमरो हिंदू बिरादरी जे माण्हुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे मामिलो अदालत में आहे ऐं कानूनी पेचीदगियूं आहिनि। जेको फ़ैसिलो अदालत कंदी उन ते अमल करणो पवंदो। समझदारी कम था वठो मौक़ो ॾियो। मोहम्मद मियां सिमरो साहब पंहिंजो कमु करे वेंदा। छोकिरी निकिरंदी
धरणो ॾियणु अजायो आहे। अवां छोकिरीअ जी वारसनि ऐं हिंदू अॻुवाणनि ते हिकु वफ़द जोड़ियो जिन खे छोकिरीअ सां मिलायो वेंदो ऐं छोकिरीअ खे राज़ी करियो त हू अदालत में अवां जे हक़ में बयानु ॾिए। जेकॾहिं छोकिरी अवां सां राज़ी थी वञे थी त पोइ को मसइलो न आहे। हिंदू बिरादरी जे माण्हुनि वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सुमरे पेशकश रद्द कंदे धरणो ख़तमु न कयो, जंहिं बाद वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सुमरो वापसि मोटी वियो। सिविल मजिस्ट्रेट पारां छोकिरीअ जा 164 जा बयान ॿुधण बाद खेसि मुड़ुसु हवाले करे छॾियो। उमिरि जे बुनियाद ते धीउ मज़हब मटाइण या शादी करण वारो फ़ैसिलो नथी करे सघे। पीउ जी सेशन जज वटि दरख़्वास्त केस एडिशनल सेशन जज ॾांहुं मुंतक़िल कयो। उमिरि जो पतो पवण ताईं छोकिरी दारुल मान लाड़काणे मुंतक़िल कई वई। चांडका मेडिकल कॉलेज जो मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट ते फ़ैसिलो थींदो। तफ़सील मूजिबि मेघ खे रेंजर जे सख़्त पेरे हेठि जैकबाबाद जे सिविल कोर्ट में फर्स्ट सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट इम्तियाज़ अली लाखेर जी अदालत में पेश कयो वियो, जिते बि छोकिरी पारां भरियल अदालत में अली जा बयान रिकॉर्ड करायो वियो त आउं रज़ा ख़ुशीअ सां मुसलमान थी आहियां, मूंखे कंहिं वर्गलायो न आहे। मर्ज़ी सां अली रज़ा सोलंगी सां निकाह कयो आहे। सख़्त हिफ़ाज़त इंतज़ाम कंदे सेशन कोर्ट, प्रेस क्लब, DC चौक, सिविल कोर्ट ॾांहुं समूरा ईंदड़ वींदड़ रस्ता कंडेदार तारूं विछाए बंदि कया विया हुआ ऐं उतां कंहिं बि शख़्स खे प्यादल बि गुज़रणो न पियो ॾिनो वञे। जॾहिं त उन्हीअ सां गॾोगॾु अदालत ॿाहिरियां रेंजर जी इज़ाफ़ी नफ़री पिणु बीहारी वई हुई। नारी जा वारिस ॿुधाइनि था त हिंदू बिरादरी जे नाबालिग छोकिरियुनि खे अगवा करे सिंधी हिंदुनि ख़िलाफ़ साज़िश कई पई वञे ऐं खेनि टारगेट बणायो पियो वञे। हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सीतलाणी जो ख़्यालु आहे त खेनि लावारस बणायो वियो आहे ऐं संदन नंढड़ी उमिरि वारनि नियाणियुनि खे अगवा करे साण निकाह कयो पियो वञे। ही त रुॻो महक कुमारी आहे। उनखां अॻु बि रिंकल कुमारी समेत अणगणिया वाक़िया रिपोर्ट थी चुका आहिनि। असां वटि थिए ईअं थो त बसि छोकिरी आई न आहे ऐं मुसलमान थी न आहे। देरि थींदी त फिरी वेंदी, माइट भॼी वेंदा। जॾहिं हिकु मामूली शइ जी मटासिटा ऐं तब्दीली जा कानून मौजूदु आहिनि त हिकु इंसान जे मज़हब जी तब्दीली त वधि में वधि एहतियात जो मामिलो आहे। इहा जेकॾहिं कोर्ट असांजो पास करे छॾियो आहे एज फैक्टर वारे में, असांजे ज़ाहिर आहे असांजी नियाणी जी उमिरि 15 साल 1 महीनो 24 ॾींहं आहे। असांजी नियाणी असांखे पंहिंजी वापसि मिलंदी। पंहिंजी नंढड़ा पिटायूंसीं, पंहिंजे ॿारनि बचनि खां परे थी वियासीं, असां पंहिंजे कारोबार खां डिस्टर्ब थी वियासीं, सिर्फ़ु कंहिंजे करे असांजी भेण पंहिंजे घर मोटी अचे। असां न, असांजा जेके पाकिस्तान जा सिंधी जा जेका बि जेके सुठा मुस्लमान दोस्त आहिनि, सुठा शहरवासी, उहे बि चवंदा नियाणी पंहिंजे घर में पंहिंजे अम्मा अबे सां ख़ुशि रहे। ख़ासि तौर ते जॾहिं हुन जो बाद में पंहिंजे मज़हब ॾे मोटी वञणु बे ॾुखियो ऐं माइटनि में संदसि हाल बि अलाए कहिड़ो थिए। जॾहिं मोबाइल फ़ोन जी सिम जी तब्दीली में कानूननि जी पाबंदी आहे, उते इंसान जी मज़हब जी तब्दीली जा बि के मयार मुक़ररु हुअणु घुरिजनि, के ज़मानतूं ॾिनल हुजनि, के उसूल तइ थियल हुजनि। मज़हब जी तब्दीली जेका रुॻो शादी जे लाइ थिए थी, उहा केतिरो मज़हबी मयार वटां आहे। जॾहिं को छोकिरो घोट बणियो अचे, संदसि मज़हब तब्दील कराए थो, तॾहिं दबाव, लालच, हिरासमेंट जो शक वधी वञे थो। इन सूरत में त विच ते वॾी साई हुजणु घुरिजे, पर रातो राति कलमो पढ़ाए मुसलमान थियण जो ऐलान करे छॾणु नियत जूं कई कचायूं साबित करे सघे थो। ही रुॻो महक रीना रमीना जे मामले जी ॻाल्हि न आहे, उनखां अॻु वारनि केतिरनि ई मामलनि जी गजल ॻाल्हि कजे थी। मज़हब जी तब्दीली जे हवाले सां कानून जी सभिनी तक़ाज़नि जो पूरो थियणु ज़रूरी आहे। असांजे मुआशिरे खे बि मैच्योर थियणो पवंदो, छो जो ही पसंदि जूं शादियूं, प्यार जा परणा असांजे समाज जे सूरनि में शुमार आहिनि। इहे आज़ाद मुआशिरनि जा इनाम आहिनि। हिते अज़ाब आहिनि। इन खां वधीक का इज़त कान्हे त कंहिं ख़ानदान जी छोकिरी मर्ज़ी जी शादी करे उन सां ख़ानदान जो नक वढिजे थो ऐं साबित नक वारे मुआशिरे में हू कंध खणण जहिड़ो नथो रहे। हीउ मुआशिरो उन लाइ तयार ई न आहे त अहिड़े क़िस्म जूं आज़ादियूं औलाद खे एज़ादी तौरु ॾेई छॾे। अकुल वॾनि जी मेरास आहे, नंढनि खे नोड़े क़बूल करणो आहे। वॾनि जो वरी को वॾेरो हूंदो, वॾेरे जूं वरी के बिरादरियूं, ज़ातियूं, कबीला, उन्हनि जूं सरदारियूं। नंढा वॾनि सां बदल, वॾा बिरादरी सां बदल, बिरादरियूं सरदारनि सां बदल, माण्हू ज़र ख़रीद, माण्हू ग़ुलाम। ही मुआशिरो आहे, ही निज़ाम आहे। रखिजे त कहिड़ी चङाई जी उमेद रखिजे। असांजा मौलवी हज़रात बि ॾिसनि त छोकिरियूं वठी अचण वारा छोकिरा कहिड़े किरदार जा मालिक आहिनि। नारियुनि जे मामलनि में हुननि खे वधीक हसास थियणु घुरिजे।
जंहिं मज़हब में आम शइ बि वठण में इहो एहतियात ॿुधायो हुजे त उनजी तस्दीक कई वञे त कंहिंजी आहे या न, ऐं ॾियण महिल जाचो वञे त अॻिलो उनजे लाइक़ु आहे या न। अहिड़ो मज़हब कीअं चवंदो त पराई आंदल छोकिरी बिना तहक़ीक़ जे मुसलमान बणाई वञे, ख़ासि तौर ते जॾहिं उमिरि बि नंढी हुजे। कहिड़ियुनि हालतुनि में आई छो थी मुसलमान थी, उन लाइ सरकार खे इन मामले ते संजीदा सां सोचणो पवंदो। रिपोर्ट सरवेज हैदर उढो, वॉइस ऑफ सिंध टीवी न्यूज़, लंदन।